नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी में खबर ॾींदा हलूं त कश्मीर जे मज़लूम अवाम सां ॿधी लाइ असिस्टेंट कमिश्नर ऑफिस डिगड़ी खां MPA मीर तारिक अली खान टालपुर जी अॻुवाणी में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे मोहम्मदी चौक ते पहुती, जिते रैली खे MPA मीर तारिक अली खान टालपुर ख़िताब कंदे चयो त दुनिया जे नक्शे ते जन्नत जहिड़ी कश्मीर ते हिंदुस्तान ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। गुज़िरियल डिघे अरसे खां हिंदुस्तान पंहिंजी दहशतगर्दी ज़रिए कश्मीर ते आर्टिकल 370A ज़रिए कर्फ्यू लगाए मज़लूम अवाम जी आज़ादी वारो हक़ खसण सां गॾु आज़ादी सां साह खणण बि मुश्किल बणाए छॾियो। हिन चयो त पाकिस्तान जी अवाम हर साल जीअं अॼु बि कश्मीर जी अवाम सां ॿधी जो इज़हार करे रही, उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहुं कश्मीर अवाम आज़ाद हवाउनि में साह खणंदी ऐं पाकिस्तान जी अवाम हर विख ते कश्मीर जी अवाम सां गॾु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।